नाज़रीन, दोदापुर वेझो ॻोठ कलंदर बख्श कटोहर में कायदे मिलत जाफ़रिया अलामा सैयद साजिद नकवी ऐं ज़हरा अकेडमी तरफ़ां मुफ़्त तिबी कैंप लगाई वई। उन हवाले सां ॾिसूं था बशीर अहमद कटोहर जी रिपोर्ट। दोदापुर वेझो कायदे मिलत जाफ़रिया अलामा सैयद साजिद अली नकवी ऐं ज़हरा अकेडमी कराची तरफ़ां यूनियन काउंसिल अलणपुर जे ॻोठ कलंदर बख्श कटोहर में हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जिते पसगिरदाई जे केतिरनि ॻोठनि जे मुतासिर मरीज़नि जो माहिर डॉक्टर गुलाम सिंह जाफ़री, डॉक्टर सईद अहमद बिरोई पारां 400 खां वधीक मरीज़नि जो इलाज करे खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं। उन मौक़े ते डॉक्टरनि ऐं हुते मौजूद माण्हुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त अॼु ॻोठ कलंदर बख्श कटोहर में कायदे मिलत जाफ़रिया हज़रत अल्लामा सैयद साजिद अली नकवी की तरफ़ खां ही अज़ीम मेडिकल कैंप लगो आहे, जंहिंमें काफ़ी मरीज़नि ऐं पसगिरदाई जे ॻोठनि जे मरीज़नि जेको आहे उनमें शिरकत कई आहे। अक्सर जेको मां महसूस कयो आहे त इनमें मलेरिया पैरासाइट त काफ़ी मिक़दार में आहे ऐं स्किन डिज़ीज़ जा काफ़ी केसिस असांजे साम्हूं आया आहिनि। असां उन्हनि खे मुकमल तौर ते दवा भी ॾिनी ऐं अल्लाह साईं जी बारगाह में दुआ भी कयूं था परवरदिगार तमामु मरीज़नि खे सेहत और सलामती इनायत फरमाए। तालके गड़ी खेरे जे मुख़्तलिफ़ सैलाब मुतासरीन ॻोठनि में कायदे मिलत जाफ़रिया अल्लामा सैयद साजिद अली नकवी साहब जी हिदायत ते ऐं ज़हरा अकेडमी कराची जे तावन सां मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको आहे फ्री मेडिकल कैंपनि जो इनकाद कयो वियो आहे। अॼु असां कलंदर बख्श कटोहर में ही मेडिकल कैंप लगाई आहे, जिते माण्हुनि खे जेको आहे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं ऐं मलेरिया टेस्ट पिणु कई वञे थी। असां कायदे मोहतरम जा घणा शुक्रगुज़ार आहियूं जो ही कैंप लगायो आहे असांजे ॻोठ कलंदर बख्श कटोहर में, जेके हिते उड़े पाड़े जा जेके ग़रीब गुरबा आहिनि, बीमारी मुतासिर आहिनि, सैलाब जा बरसात में जेके बुखार आहिनि या उल्टी दस्त वग़ैरह जा सभु दवाऊं आहिनि, हिते असांजी वॾी मदद कई वई आहे। असां डॉक्टर जा शुक्रगुज़ार आहियूं। मुफ़्त मेडिकल कैंप में केतिरनि ई मरीज़नि जूं मलेरिया टेस्टूं करण बाद उन्हनि जो इलाज कयो वियो, जॾहिं त हिन कैंप करण में गढ़ीखेर जो सीनियर साफ़ी ज़ाहिद गुल अबड़ो ज़वार अहमद अली भट्टी जूं कोशिशूं शामिल आहिनि। कैमरा टीम सां गॾु बशीर अहमद कटोहर, आवाज़ TV न्यूज़, दोदापुर।